कुछ ना थींदो सब कुछ बकवास आहे इहो एतिरियूं महांगियूं महांगियूं कॉस्मेटिक्स यूज़ कयो अथई पर फेस क्रीम सां को फर्क न पियो बूथ त उहो ई अथई रहंदो ई साइड इफेक्ट तमामु घणा आहिनि यार मुझो मसलो इहो आहे त जॾहिं मां मेकअप कंदी आहियां न त मुंहिंजो फेस ब्लैक ब्लैक लॻंदो आहे जहिड़ो बूथ हूंदो ई ओढ़ो ई लॻंदो ई न ख़ैर छॾे न फज़ूल कमनि खे इहे जेके मॉर्निंग शोज़ हूंदा आहिनि न कुझु बि कम जा न हूंदा सभु कुझु ईअं ई आहे न यार उन्हनि हिकु वाक़ियो ॿुधायो हो क्लियोपेत्रा जो त हू ॾाढी हसीन हूंदी हुई मूं वांगुरु पर तॾहिं हू मेकअप कंदी हुई पुराणे ज़माने में जॾहिं कजल न हूंदो हुयो त क्लियोपेत्रा मेणबती ते चमचो रखी हुनजी काराण पंहिंजी अखियुनि ते कजल तौरु हणंदी हुई ऐं तोखे इहो ख़बर आहे त पुराणे ज़माने में औरतूं लिपस्टिक तौरु छा इस्तेमालु कंदी हुयूं ॿुधाए ॿुधाए न आहे ख़बर न पुराणे ज़माने में औरतूं मुसाक हणंदियूं हुयूं ॾिठई कोन हुई न ख़बर छॾे न फज़ूल कमनि खे फज़ूल शयुनि खे इहो सोच त आमदनी किथां वधायूं हाणे त एनी बि गॾाए मां त चवां थी असां पंहिंजे कम में एनी खे बि शामिल करे था छॾियूं हा यार हिकिड़ो आइडियो आहे ॿुधाए कहिड़ो आइडियो पाण हे न पार्लर था खोले वठूं पार्लर खोलण जे लाइ 50 लख जी दुकान वठणी पवंदी आहे जेकॾहिं किराए ते था वठूं त 25-30 हज़ार खां घटि किरायो ई न आहे त पोइ कहिड़ो मसलो आहे पाण घर में पार्लर था खोले वठूं हूअं बि इहो बिज़नेस औरतुनि जे लाइ त आहे न अच्छा पार्लर खोलण जे लाइ मुंहिंजी राणी ब्यूटी कोर्स करणा पवंदा आहिनि त पोइ मां आहियां न करे इहो जज़्बो सिर्फ़ु 2 ॾींहंनि जो आहे उन खां पोइ वरी का नई ॻाल्हि तो फिर चल टाइम ते फोन कई हेलो हाँ पुट कल वारी टोपी कराई कोन आहे न अच्छा ॻाल्हि ॿुध ऐं तयार थियां मूंखे पार्लर वञिणो आहे थोरी मालूमात हासिल करणी आहे इहा त मां तोखे फोन ते नथी ॿुधाए सघां मां तयार थी थियां त जल्दी अची वञ ऐं हा इहा पंहिंजी खटारा बाइक न खणी अचिजांइ कार में अचिजांइ ठीकु आहे ओके बाय हिन में हैरान थियण छा ॻाल्हि आहे छा थियो तूं एतिरे हैरान छो आहीं तो कीर आहे मुंहिंजो दोस्त बाय बाय एनी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हो उन ॾींहुं मार्केट में असांखे अमित साहब मिलियो हुयो न उन वटि हिकिड़ी जॉब आहे 20,000 रुपया सैलरी आहे ऐं ॾाढो सुठो माण्हू आहे इलाही अमीर आहे उनजे घर में ॿियो केर बि न आहे सिर्फ़ु उनजी हिकिड़ी माउ आहे उहा बि पोयां हुते ॻोठ में रहंदी आहे कमु सिर्फ़ु इहो हूंदो त तोखे हुनजे घर में नौकर चाकरनि खे ॾिसणो आहे ठीकु आहे ऐं हूअं बि अमित साहब घणो करे ॿाहिरि हूंदा आहिनि त मां चवां थी तूं इहा जॉब करे वठ हाँ पर मूंखे सम्झ में नथो अचे मां कीअं कंदमि इहा जॉब मां तोखे सभु कुझु सम्झाए छॾींदमि करे वेंदीअ तूं बसि तूं इहा दुआ कर त उन खां ॿी छोकिरी न रखी हुजे असांजे दीन ऐं ईमान जो दस्तूर पंहिंजो आहे 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 न हूंदो बि कॾहिं हाफ़िज़ न हूंदो बि कॾहिं हाफ़िज़ न हूंदो बि कॾहिं हाफ़िज़ बुरे बेईमान जे पासे को रहमान जे पासे को भॻवान जे पासे हेलो आबिदा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो तव्हां मां बिल्कुलु ठीकु तव्हां कीअं आहियो बिल्कुलु फर्स्ट क्लास अच्छा उन ॾींहुं जेका छोकिरी मूंसां गॾु आई हुई कीअं लॻी तव्हांखे अरे यार मां हाणे उन खे पे यादि कयो छा हुयो नालो हुनजो एनी एनी वंडरफुल नेम लविंग टच असल में हू छोकिरी घणा भॻल आहे माइटनि जी मार कुट जे करे अरे बाबा मां हुनखे प्यार सां रखंदुसि अच्छा अॻिते त ॿुधो
मां हुनखे चयो आहे त तव्हांजी मदर खे संभालण जे लाइ छोकिरी घुर्जे ऐं हुनजी सैलरी मंथली 20,000 हूंदी। ठीकु आहे, आउं ॾेई ॾींदुसि। हमीद साहब, असांजो बि बुरो वक़्तु पियो हले। असल में मूंखे 2 लख रुपया घुर्जनि। 3-4 महीना छोकिरी तव्हां वटि हूंदी ऐं हुन खां पोइ मां हुनखे वठी ईंदमि। ठीकु आहे, त पोइ कॾहिं था अचो? पर 3 ॾींहंनि में मां हुनजो माइंड सेट करे वठां। ओके, हूअं बि अॼु तव्हां मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी आहे। ठीकु आहे, त पोइ तव्हां बि असांजी दिलि ख़ुशि करे छॾियो। थोड़ा पैसा वधाए छॾियो। त पोइ 3 लख रुपया काफ़ी रहंदा? ठीकु आहे। थैंक यू सो मच हमीद साहब। पर 3 ॾींहंनि में मिलूं था। ओके, खुदा हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। आवाजो आदतों ॾिसंदे असांजो रूह रोए 3 लख रुपया। आदतों ॾिसंदे असांजो रूह रोए थो। इहो तुंहिंजो जे मज़हब आहे, इहो तुंहिंजो जे मज़हब आहे, इहो तुंहिंजो जे मज़हब आहे। माया शैतान जे पासे को रहमान जे पासे को भॻवान जे पासे को रहमान जे पासे को भॻवान जे पासे।